नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त मेंबर क़ौमी असैम्बली डॉक्टर आमिर लियाकत हुसैन लाडाणो करे वियो आहे। संदसि जो घर मां लाश मिलियो आहे। रेस्क्यू अमलदारनि मूजिबि डॉक्टर आमिर लियाकत हुसैन खे कराची जे ख़ुदादाद कॉलोनी मां संदसि घर मां एम्बुलेंस ज़रिए इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त आमिर लियाकत हुसैन जे कमरे जो दरवाज़ो बंदि हो, जंहिंखे घर जा मुलाज़िम काफ़ी देर ताईं खड़काईंदा रहिया। बाद में जॾहिं दरवाज़ो ज़ोरी खोलियो वियो त आमिर लियाकत हुसैन बिस्तरे ते बेहोश हालत में हो, जंहिंखे इस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि तरफ़ां संदसि मौत जी तस्दीक कई वई। डॉक्टर मूजिबि खेसि मुर्दा हालत में इस्पताल आंदो वियो, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त लाश जो पोस्टमार्टम करायो वेंदो त जीअं मौत जो सबबु मालूम थी सघे। फ़िलहाल संदसि घर खे सील करे सबूत गॾु कया पिया वञनि। डॉक्टर आमिर लियाकत जे मुलाज़िम जो चवणु हो त खेसि गुज़िरियल राति खां सीने में तकलीफ़ हुई। असां खेसि राति जो इस्पताल वठी वञण लाइ चयो, पर हुन इनकार कयो। जॾहिं त आमिर लियाकत जी वफ़ात ते क़ौमी असैम्बली जो इजलास मुलतवी कयो वियो। क़ौमी असैम्बली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ चयो त अफ़सोसनाक ख़बर मिली आहे, मेंबर असैम्बली आमिर लियाकत लाडाणो करे वियो आहे। ऐवान जी कार्रवाई फौरी तौर बंदि कई वञे। डॉक्टर आमिर लियाकत जे लाडाणे ते क़ौमी असैम्बली जो इजलास सुभाणे शाम 5 वॻे ताईं मुलतवी कयो वियो आहे।